हिकिड़ो ढगो झंग में पे चुनो। ओचितो संदसि खुरो हिकिड़े नंढड़े ॾेॾर मथां अची वियो, जंहिं ते ॾेॾरु मरी पियो। नतीजे तौरु नंढड़नि ॾेॾरनि खे अची डपु वरायो ऐं डोड़ंदा माउ वटि पहुता ऐं संदसि कच्छ में वञी लिकिया। मंझाउनि हिकिड़े माउ खे दाह ॾींदे चयो त हिकिड़ी वॾी आफ़त हुई, तंहिं असांजे हिकु भाउ खे लत ॾेई चिथे विधो। उहा आफ़त केॾी वॾी हुई, संदनि माउ उन आफ़त सां मुक़ाबिलो करण खां अॻु अंदाज़ो हणणु पए घुरियो त आफ़त केॾी हुई। उहा आफ़त तमामु वॾी हुई। हिकिड़े ॾेॾर माउ खे आपे अंदरि रहण लाइ भउ ॾींदे चयो, केॾी वॾी हुई। संदनि माउ वॾो साहु अंदरि खणण सां पाण फूकियो ऐं खाइनि पुछाईं, हेॾी वॾी हुई? न। खेनि ॿुधायूं, उन खां त अलाए केतिरी वॾी हुई। संदनि माउ पंहिंजे वित खां वधीक पाण खे फूकेंदे पुछियो, एॾी वॾी हुई? न। खेसि चवण लॻा, उन खां बि घणो वॾी। तूं केतिरो बि पाण खे फूकी, उन जे ज़रे जेतिरी बि न थी सघंदीअ। ॾेॾीअ खे उन ते ॾाढी मिठियां लॻी ऐं पाण खे वठी वेतर फूकण लॻी। तंहिं ते उमालक पेट फाटी पियुसि ऐं साहु ई हलियो वियुसि। हिन ॻाल्हि मां असांखे इहो सबक़ु मिले थो त आपे खां ॿाहिरि निकिरण वारो नेठि जान बि विञाए वेहे थो, पंहिंजे वित खां वधीक हलण वारो साहु बि विञाए वेहे थो।